बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आई होप तो तव्हां सभु ठीकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। अॼु असां हिन वीडियो में इहा ॻाल्हि कंदासीं त असां फिज़िक्स जा जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे कहिड़ी तरीक़े सां सॉल्व करे सघूं था ऐं फिज़िक्स जी असां तयारी कहिड़ी तरीक़े सां करे सघूं था। सभ खां पहिरियां असांखे फिज़िक्स जा जेके टॉपिक्स आहिनि उहे कॉन्सेप्चुअल लॻंदा आहिनि, तयारी करण में थोड़ा मुश्किल थींदी आहे, बट असांखे घणी मुश्किल तॾहिं थींदी आहे जॾहिं असां इन जा न्यूमेरिकल्स या प्रॉब्लम्स जेको आहे सो सॉल्व कंदा आहियूं। सो उनजे करे जेको आहे सो मां अॼु तव्हांखे कुझु टिप्स ॾियण वारी आहियां त जेके मां अप्लाई कंदी हुअसि जॾहिं मां फिज़िक्स जी तयारी करे रही हुअसि फर्स्ट ईयर इंटर में एंड मैट्रिक में। त फिज़िक्स मुंहिंजो जेको आहे सो फेवरेट सब्जेक्ट कीअं थियो ऐं मुंहिंजूं जेके टिप्स हुयूं उहे कीअं मूं अप्लाई कयूं। ही सभु जेके टिप्स आहिनि बिल्कुलु ईज़ी आहिनि, सभु कंहिंखे ख़बर हूंदी, पर मां हिन में पंहिंजो एक्सपीरियंस शेयर करण वारी आहियां त हिननि टिप्स में मूं पाण कीअं तयारी कई। सभ खां पहिरीं जेको आहे सो फर्स्ट आहे त स्टडी एवरी डे। इहा त तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त असांखे अगरि कंहिं शइ जी तयारी करणी आहे त असांखे रोज़ु करणी पवंदी, या त कुझु हूंदा आहिनि स्टूडेंट्स जेके लास्ट टाइम ते तयारी कंदा आहिनि, लास्ट डे ते तयारी कंदा आहिनि, लास्ट कुझु वीक्स में तयारी कंदा आहिनि। सो उन जे लाइ जेको आहे सो इहो आहे त तव्हांखे अगरि कॉन्सेप्ट ख़बर आहे, तव्हांखे अगरि प्रॉब्लम सॉल्व करणु अचनि था त पोइ तव्हां भले जेको आहे सो लास्ट टाइम ते तयारी कयो, पर अगरि तव्हांखे प्रॉब्लम्स जीअं कॉन्सेप्ट वग़ैरह नथा अचनि त तव्हांखे स्टडी एवरी डे करिणो पवंदो लाज़मी तौर ते। ठीकु आहे। हाणे जेको फिज़िक्स आहे, फिज़िक्स जो जेको 11th ऐं 12th जा बुक्स हूंदा आहिनि, या वरी अगरि तव्हां मैट्रिक में आहियो, मैट्रिक जा जेके बुक्स हूंदा आहिनि उन्हनि में बुक्स में तव्हांखे कॉन्सेप्ट त हूंदो आहे, उन सां गॾु तव्हांखे प्रॉब्लम्स सॉल्वड मिलंदियूं आहिनि। ठीकु आहे। कुझु प्रॉब्लम्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके उन में सॉल्वड हूंदियूं आहिनि। सो टेक्स्ट बुक पढ़णु तमामु ज़रूरी आहे। टेक्स्ट बुक मां ई तयारी कयो। तव्हां गाइड्स भले केतिरियूं बि वठो, तव्हां भले एक्स्ट्रा बुक्स केतिरा बि वठो, बट जेसि ताईं तव्हां टेक्स्ट बुक्स खे न पढ़ंदा त तव्हांखे सम्झ में न ईंदो त फिज़िक्स आख़िर असांखे करणी कहिड़ी आहे, छा करिणो आहे, कहिड़े टॉपिक खां पोइ ॿियो टॉपिक आहे, और हिन टॉपिक में कहिड़ा प्रॉब्लम्स जेको आहे सो इम्पोर्टेंट आहिनि। त टेक्स्ट बुक पढ़णु तमामु ज़रूरी आहे। उन खां पोइ आहे त तव्हां क्लासिस रेगुलरली अटेंड कयो। मुंहिंजो हिकु ज़रूरी जेको आहे सो सजेशन तव्हांखे आहे त क्लासिस लाज़मी तव्हां अटेंड कयो। मुंहिंजो पंहिंजो पर्सनली जेको आहे सो इहो ख़्यालु रहंदो आहे त मां हर क्लास अटेंड कयां, का न का पॉइंट मूंखे मिली वेंदी आहे। उन क्लास अटेंड करण मां अगरि पॉइंट न बि मिले थी, समटाइम्स ईअं थींदो आहे टीचर जी तरफ़ां असांखे पॉइंट न बि मिलंदी आहे, त असांखे हिकिड़ी रेगुलरिटी थी वेंदी आहे त असां डेली जेको आहे सो पढ़ी सघूं था। डेली असांजो जेको आहे सो सुठो मतिलबु जेको सो मोटिवेशन थी वेंदो आहे। क्लास में असांखे हिकिड़ी मोटिवेशन थींदी आहे त असां कुझु न कुझु पढ़ूं पिया। सो रेगुलरली जेको आहे सो अटेंड क्लास करण सां असांखे ज़हन में रोज़ु ईंदो रहंदो त असांखे पढ़ाई करणी आहे। सो अटेंड करणु क्लासिस तमामु ज़रूरी आहे, बट समटाइम्स जेको आहे सो कॾहिं कॾहिं तव्हांखे तयारी करणी हूंदी आहे टेस्ट जी या कंहिं अहिड़ी जेको आहे सो कॉम्पिटिशन जी, या त तव्हां स्किप करे सघो था क्लास, पर उन जॻह ते तव्हांखे स्टडी करणी आहे। सो स्किप तॾहिं ई करे सघो था जॾहिं तव्हां स्टडी करे रहिया हुजो। ओके। उन खां पोइ आहे फोर्थ, सॉल्वड एग्ज़ाम्पल्स। जीअं मां तव्हांखे चयो टेक्स्ट बुक्स में जेको आहे सो कॉन्सेप्ट सां गॾु सॉल्वड एग्ज़ाम्पल्स बि लाज़मी हूंदा आहिनि। सो उन्हनि खे लाज़मी ॾिसंदा कयो ऐं उहे बिल्कुलु ईज़ी हूंदा आहिनि। तव्हांखे जेको आहे सो हिकु त लास्ट में क्वेश्चन्स ॾिनल हूंदा आहिनि त ही क्वेश्चन सॉल्व करे ॾियो। ओके। मतिलबु चैप्टर जे लास्ट में, ऐं चैप्टर जे विच में टॉपिक वाइज़ अगरि वेलोसिटी जो चैप्टर आहे, फॉर एग्ज़ाम्पल वेलोसिटी जो चैप्टर आहे, उनजी थ्योरी हूंदी, फार्मूलो हूंदो, ऐं पोइ जेको आहे सो उन सां गॾु सॉल्वड एग्ज़ाम्पल हूंदो। त उन एग्ज़ाम्पल खे तव्हां छा कंदव, ॾिसंदो, हिकु जॻह ॾिठो, सम्झो, ठीकु आहे, सम्झ में अची वियो, उनखे स्किप न आहे करिणो। ईअं न आहे करिणो त सम्झ में अची वियो त हाणे बसि मूंखे जेको आहे सो छॾे ॾियणो आहे, सम्झ में मूंखे अची वियो हाणे अॻिते हलणो। नो, सम्झ में अची वियो त उन में हिकिड़ो क्वेश्चन बि लिखियलु हूंदो आहे, सोल्यूशन बि हूंदो आहे, त उहो क्वेश्चन तव्हां पंहिंजी कॉपी ते उतारियो ऐं पाण करण जी कोशिशि कयो, बुक खे बंदि करे। पोइ तव्हांखे ख़बर पवंदी तव्हांखे केतिरो सम्झ में आयो। तव्हां चवंदा हीअ त मूंखे सम्झ में अची वियो, मूंखां छो विसरियो। प्रैक्टिस न आहे, प्रैक्टिस ज़रूरी आहे। प्रॉब्लम्स खे सॉल्व करण जे लाइ तमामु ज़रूरी आहे त तव्हांजी प्रैक्टिस हुजे। ठीकु आहे। उन खां अलावा सॉल्व कयो प्रॉब्लम्स, सेम जेको एग्ज़ाम्पल्स आहिनि उन्हनि खे बि सॉल्व कयो। उन खां अलावा जेके लास्ट में प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे बि सॉल्व कयो। समटाइम्स उहे प्रॉब्लम असांखे सॉल्व न आहिनि थींदा, पोइ असां छा कयूं, पोइ असां जेको आहे सो हिमत हारे वेंदा आहियूं। असां चवंदा आहियूं त हीअ जेको आहे सो असांखां तमामु मुश्किल आहे। नो, बिल्कुलु मुश्किल न आहे। तव्हां हेल्प वठो, छो नथा हेल्प वठो। यूट्यूब ते काफ़ी सारा जेको आहे सो चैनल्स अची चुका आहिनि। तव्हां बसि उन प्रॉब्लम जो नालो लिखो, उन प्रॉब्लम जो जेको टॉपिक आहे, फॉर एग्ज़ाम्पल वेलोसिटी ते प्रॉब्लम आहे, एक्सेलरेशन ते आहे, न्यूटन लॉ ते आहे,
तो तव्हां टॉपिक लिखो, तव्हांखे प्रॉब्लम्स उनजे सिमिलर मिली वेंदा। अगरि उहो न मिलंदो त सिमिलर मिली वेंदा। तव्हां जेके टेक्स्ट बुक जेको तव्हांजो आहे सिंध टेक्स्ट बुक, उन ते तव्हां ॾिसंदव काफ़ी चैनल्स आहिनि जेके तव्हांखे ॿुधाईंदा, जेके तव्हांखे प्रॉब्लम सॉल्व करे ॾेखारींदा। ठीकु आहे, त उन यूट्यूब तां हेल्प वठो। को क्लासमेट हूंदो जेको ट्यूशन पढ़ंदो हूंदो या वरी उनखे कुझु न कुझु ईंदो हूंदो, उनखां हेल्प वठो। जेसिताईं तव्हां कंहिंखे चवंदव न तेसिताईं तव्हांखे ख़बर न पवंदी कंहिंखे अचे थो या वरी तेसिताईं तव्हांखे को कॉन्सेप्ट क्लियर न थींदो। तव्हांजो पंहिंजो इंट्रस्ट हुजणु लाज़मी आहे। उनखां अलावा तव्हां टीचर खां पुछी सघो था। अगरि तव्हांखे लॻे थो त टीचर तव्हांखे प्रॉब्लम सेखारे थो ऐं तव्हां जेको आहे सो तव्हांखे ॾिए थो होमवर्क, भई तव्हां नथा करे सघो त तव्हां उनखे उहो जेको ग़लति सही कयो आहे न, तव्हां उहो उनखे चेक करायो। इन सां तव्हांजी एप्रिसिएशन बि थींदी ऐं जेके तव्हांजो मिस्टेक्स हुयूं तव्हांखे टीचर तव्हांजो ॿुधाए छॾींदो त हिते तव्हांजी हीअ मिस्टेक आहे। अगरि न बि तव्हां ॿिया कंहिं ऑप्शन्स करे सघो था त यूट्यूब त तव्हांजे लाइ हूअं ई आहे। ठीकु आहे, हीअ सभु जेके पॉइंट्स आहिनि इहे बिल्कुलु बेसिक पॉइंट्स आहिनि, सभु कंहिंखे ख़बर आहिनि, बट तव्हांखे पाण पंहिंजी लाइफ सां इन पॉइंट्स खे एड करे ॾिसणो आहे। स्टडी कयो एवरी डे। हिकिड़ो टाइम टेबल, जीअं चवंदा आहिनि टाइम टेबल ठाहे छॾियो। टाइम टेबल जो मक़सदु न आहे त उन में तव्हां 10 शयूं जेको आहे सो ठाहियूं आहिनि। टाइम टेबल जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे हिकिड़ो टॉपिक आहे, फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे अगरि फिज़िक्स जेको आहे सो मुश्किल थी लॻे त तव्हां चओ त डेली मां फिज़िक्स जा प्रॉब्लम सॉल्व कंदुसि। ठीकु आहे, हिकिड़े ॾींहुं तव्हां शौक़ु सां कयो, ॿिए ॾींहुं तव्हां शौक़ु सां कयो, टे ॾींहुं तव्हांखे जेको आहे सो दिलि न पई चवे, तव्हां न पिया पढ़णु चाहियो, त बि तव्हांखे छॾिणो न आहे। भले तव्हांखे सम्झ में अचे न अचे, 5 मिंट बि तव्हांखे उहो प्रॉब्लम सॉल्व करे ॾिसणो आहे। भले तव्हां खां न थिए, को मसइलो न आहे, ॿियो केरु चेक करण वारो त न आहे, तव्हां ई आहियो, त करे ॾिसणो आहे। तव्हांजी आदत जॾहिं ठही वेंदी न, पोइ तव्हांखे पाण इंट्रस्ट जेको आहे सो बिल्डअप थियणु शुरू थी वेंदो। सो इहे सभु पॉइंट्स हुयूं। इन्हनि सभु पॉइंट्स खे तव्हां अप्लाई कयो ऐं कमेंट में मूंखे ज़रूरु ॿुधायो त तव्हां कहिड़ी कहिड़ी पॉइंट्स खे अप्लाई कंदा आहियो पंहिंजी स्टडी करण वक़्तु, स्पेशली फिज़िक्स जी स्टडी करण वक़्तु। छो त काफ़ी सारा जो है कमेंट्स मां, वीडियो रिव्यूज़ मां ख़बर पवंदी आहे त तव्हां सभु फिज़िक्स खे केतिरो पसंदि कयो था ऐं चाहियो था त फिज़िक्स जी स्टडी तव्हां करे सघो। सो कमेंट्स में ज़रूरु ॿुधायो ऐं इहो बि ॿुधायो त नेक्स्ट वीडियो जेको आहे सो कहिड़े टॉपिक ते हुजणु घुरिजे। थैंक यू वेरी मच।